नाज़रीन, बदीन में मकानी चूंड बाबत सुजागी लाइ मुशाइरो मुनक़द कयो वियो। शाइरी ज़रिए अवाम खे सोचे समझी फ़ैसिलो करण जी अपील कई वई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अली मोहम्मद शाहणी। बदीन में इलेक्शन जूं सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि। जिते सियासी हलचल ऐं बहस मुबाहिसा उरूज ते आहिनि, त उते बदीन जे ॾात धणियुनि पिणु पंहिंजे किरदार अदा करण लाइ हिकु बहितरीन इलेक्शन मुशाइरो को ठाहियो, जंहिंमें बदीन ज़िले जे नामियारनि शाइरनि इस्लाही शाइरी पेश कई। जिन मुआशिरे में आकाश टिकड़ाई, अब्दुल सत्तार जोखियो, जुमन शनास, अमर अंसारी समेत 40 खां वधीक शाइरनि पंहिंजी शाइरी ज़रिए हिन तरह सुजागी जो सॾु ॾिनो। जीअं त इलेक्शन जे हवाले सां हिते बदीन में तरही मुशाइरो रखियो वियो आहे ऐं तरही मुशाइरे जे हवाले सां तरही गज़ल हाज़िर आहे। मैदान में लहंदा कई किरदार इलेक्शन में, मैदान में लहंदा कई किरदार इलेक्शन में, सरवाण कजो सोचे सरकार इलेक्शन में। वाह ऐं दारूं थी पे माण्हू, दानिश अयाज़ नाहे साहुबकार इलेक्शन में। मैदान में लहंदा कई किरदार इलेक्शन में, कंहिं मुख़लिस माण्हूअ खे परखे पोइ वोट कजो, सिंध वारा साथ ॾिजो, सिंध वारा साथ ॾिजो, सिंध यार इलेक्शन में अटो कोन आहे मेंबर खे चाहे, महागाई बेहद लटो कोन आहे मेंबर खे चाहे, अमराज पेजो अचो गस को ॻोल्हियूं, वॾेरनि खे रूहनि मंझा हाण रोलियूं, बग़ावत सिवा हिते बचो कोन आहे मेंबर खे चाहे। मुशाइरे में शाइरनि पंहिंजी शाइरी में मज़ामत भरे अंदाज़ में माण्हुनि खे सुजागी जो दर्स ॾींदे सही माण्हुनि जी चूंड करण जी सलाह पिणु ॾिनी। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहाणी, धरती न्यूज़ बदीन।